उन्हनि वाक्यनि मां सुठी फाल वठणु, भली फाल वठणु इहा भली ॻाल्हि आहे। माण्हू कंहिं माण्हू में सुठी उमेद रखे, उन में भली फाल वठे, हीअ जेका नेकी मिली आहे मूंखे फलाणे माण्हू जे करे मिली आहे। हज़रत सैयदना जाफ़र तैयार रज़ियल्लाहु ताला अन्हु हिबशा मां आया त उन ॾिहाड़े ते ग़ज़वा ख़ैबर फतह थी हुई। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कहिड़ी ॻाल्हि ते ख़ुशि थिया मां, ख़ैबर जी फतह ते ख़ुशि थिया या जाफ़र जे अचण ते ख़ुशि थिया। सुठी फाल वरितनि। हज़रत सैयदना जाफ़र तैयार आया त उनजे अचण ते महबूबनि सुठी फाल वरिती। पर कंहिं माण्हू या कंहिं वाक़े मां बुरी फाल वठणु, अबा तुंहिंजे अचण सां मूंसां हीअ बुराई थी आहे, हे कमु थियो, इन जे करे ईअं थियो आहे। जीअं असांजे सिंधी में चवंदा आहिनि बाबा पुठियां केरु सॾु करे त इहा निभाग जी निशानी आहे, या जुती हूंदी थिए त उन ते चवंदा इहा निभाग जी निशानी आहे, या राति जे वक़्त में घर खे ॿुहारे ॾियण सां गुरबत ईंदी आहे। राति जो साईं मुंहिंजा सफ़ाई करण सां, ॿुहारे ॾियण सां रिज़्क़ में तंगी ईंदी आहे। साम्हूं खां का कारी ॿिली गुज़री वञे त इन सां बदफाली वठंदा आहिनि माण्हू। घर ते चिॿरो वेही हिन में मौत वाक़ई थींदो, बरकत थी वेंदी, या बुरी फाल वठणु। नबी साईं करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो आहे जेको माण्हू इहो बुरी फाल वठे, अतीरतु शिरकुन, अतीरतु शिरकुन, अतीरतु शिरकुन, 3 दफ़ा नबी साईं फरमायो बदफाली वठणु अल्लाह सां शिरक आहे, शिरक आहे, शिरक आहे। जो माण्हू मुशरिक थी थो वञे। बदफाली न वठिजे, इहा बुरी आदत आहे। कंहिं बि शइ मां बदफाली न वठणु घुरिजे। हिकिड़ो बादशाह हुजे, सो सुबुह जो सवेर निकितो वञे पियो शिकार ते, साम्हूं हिकिड़ो मौलवी गॾुसि, साम्हूं मौलवी ज़बरु गॾुसि, सो उन सां दुआ सलाम करे अॻियां वियो। सॼो ॾींहुं वियो, शिकार न मिलियुसि, बादशाह खे शिकार न मिलियो। वापसि मोटी आयो, इहो मौलवी वॾो निभागो हुयो, इहो मुंहिंजे मुंहुं गॾियो आहे, इन जे करे मूंखे शिकार न लॻो आहे। वठी अची हिनखे मौत जी सज़ा जी फाई ते चाढ़ियोसि। मौलवी बि सियाणो, बादशाह खे चई बादशाह फांसी चाढ़ींदो, पर मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुध। चई हा ॿुधा। चई त मां तुंहिंजे मुंहुं चढ़ियुसि सुबुह जो सवेर त तोखे सॼो ॾींहुं शिकार न मिलियो, ऐं मां बि जीअं घरां निकितुसि त पहिरियां तूं मुंहिंजे मुंहुं चढ़े, ऐं तूं जो मुंहिंजे मुंहुं चढ़ियो हुई त अॼु मूंखे मौत जी सज़ा थी अचे। हाणे वॾो निभागो मां आहियां, तूं आहीं, वॾो निभागो तूं या मां आहीं, जो तूं मूंखे, तोखे त कॾो शिकार कोन मिलियो ऐं मूंखे मौत जी सज़ा थी अचे। बादशाह चयो त इहो बदफाली वठणु बुरी आहे, न को तूं निभागो आहीं, न को मां निभागो आहियां। इन जे करे अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाया कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुंहिंजा महबूब चओ मुंहिंजे बाननि खे, ते मुंहिंजा बानो जेके जन पंहिंजी पाण सां ज़्यादती कई आहे, को ग़लति कमु करे वेठा आहिनि, त तव्हां अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो। अल्लाह जी रहमत तमामु वसी आहे। उहो अल्लाह बख़्शणहार, वॾे बाज करण वारो अल्लाह आहे। तव्हां बुरी शइ खे फाल वठी चा थियो त इन जो को असरु पवे थो, हालांकि शयुनि जो असरु न पवंदो आहे। दुनियावी शयुनि जा असरात इंसान ते न पवंदा आहिनि, बुरा असरात। हर का इंसान जे पंहिंजे हथनि जी कमाई हूंदी आहे। माण्हू पंहिंजे लाइ बुरो चाहींदो आहे, पंहिंजे लाइ भलो चाहींदो आहे। मदीने वारे साईं फरमायो तफ़ाअलू बिल ख़ैर तजिदू, भलाई जी फाल वठो त अल्लाह तव्हांखे भलाई नसीब फरमाईंदो। कंहिं बि शइ मां भली फाल वठो, भलाई जी फाल वठण सां अल्लाह ताला तव्हांखे भलाई ई नसीब फरमाईंदो। अभी जगह साईं करीम सल्लल्लाहु फरमायो अत्तफ़ाउल मिन अल्लाह अम्मा तशाउ फयूलदु फी दिमाग़िल इंसान। सुठी फाल अल्लाह जी तरफ़ां हूंदी आहे। कंहिं शइ में माण्हू सुठी फाल वठे, या अल्लाह जी तरफ़ां हूंदी आहे। ऐं बदशुगूनी, बदफाली, अहिड़ी बुरी फाल वठणु, कंहिंजे लाइ बुरी बदशुगूनी जो तसवुर इख्तियार करणु, मदीने वारे साईं फरमायो इंसान जो दिमाग़ जी पैदावार आहे। अल्लाह ताला जो हुन में अमल दख़ल न हूंदो आहे। अल्लाह ताला अलैसा लिल इंसान इल्ला मा सआ, हर इंसान जे लाइ उहा शइ आहे जंहिंजी उहो कोशिशि कंदो आहे। तव्हांखे उहा ई शइ मिलंदी ज़िंदगी में, तव्हांखे उहा ई शइ साम्हूं ईंदी जंहिंजे लाइ तव्हां कोशिशि कंदव। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे
जो अणॾिठे असां को कमु करे वेंदा आहियूं पोइ हुनजो नतीजो ज़ाहिर थी पवंदो आहे ऐं असां चवंदा असां चाहियोसीं कोन इहो कमु थी वियो। हालांकि तव्हां हुन ते गौर फ़िक्र कंदव उहो जेको तव्हांखे बुराई पहुती या को मुश्किल पहुती उहा नतीजो तव्हांजे पंहिंजे ज़ाती अमल जो आहे। माण्हू चवंदा हुआ फलाणे माण्हू मूंसां हीअं कयो, फलाणे मशवरो ॾिनो हुनजे करे हीअं थियो आहे, तोखे अलाह साईं तूं कोन ॾिनो हुयो छा, तोखे सम्झ कोन ॾिनी। मदीने वारे साईं फरमायो ला अदवा वला तीरत, का बीमारी विचड़ंदड़ नाहे ऐं का बदफाली जी हक़ीक़त नाहे। युजिबुनी अल्फाल, तव्हां सुठी फाल पसंदि कयो, मां मोहम्मद करीम सुठी फाल वठणु पसंदि कंदो आहियां। बमल फाल या रसूल अल्लाह, साहबा किराम अर्ज़ कयो रसूल अल्लाह सुठी फाल वठण मां छा मुराद आहे? साईं फरमायो कलिमतुन तय्यबतुन, हमेशह सुठी ॻाल्हि कंदा कयो, इहा सुठी फाल आहे, हमेशह सुठी ॻाल्हि कंदा कयो। ऐं साईं करीम सल्लल्लाहु फरमायो अतीरतो मां अमदाक औ रद्दक, बदशुगूनी बदफाली आहे जो जेका तोखे के कमु करण या न करण ते मजबूर करे। जेकॾहिं तो अहिड़ो नज़रियो पेश कयो कंहिं माण्हू जो बाबा इहो हाणे साम्हूं या ॿिली गुज़री वई आहे, हाणे कमु कोन थींदो, पुठियां के सरके बाबा अॼु कम ते वञो पिया, पोयां सरके अथनि हाणे कमु कोन थींदो, इन कम खे ईअं खां रुकिजी वञे माण्हू, चवे त हाणे इन सां कमु कोन थींदो, रुकिजी वञे ऐं उन कम ते न वञे चए हिन पोयां सरके न इहो फ़ाइदो कोन थींदो, कमु कोन थींदो, अॼु हिन जो जे कम जे लाइ वेस पे हिन पोयां सॾु कयो हाणे कमु कोन थींदो, इन कम खां रुकिजी वञे हुन ॼण के अलाह सां शिरक कयो। मदीने वारे साईं फरमायो इहो शिरक आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नमा तीरतो मा यूकियुक फिल क़ुलूब, बदफाली आहे जेका अव्हांजे दिलि में विसविसो विझे, तव्हांजे दिलि में शक शुबो विझे, हाणे हले छा थींदो, यार हे मामिलो थी वियो आहे, हे फलाणो माण्हू गॾिजी वियो आहे, इहो वॾो निभागो आहे, इन जे करे मुंहिंजो कमु कोन थींदो। साईं फरमायो जंहिंजे दिलि में विसविसो पैदा थी बदफाली आहे। अल्लाह जेकॾहिं फइज़ा रआ अहदकुम शयन यकरहु, जेकॾहिं तव्हांखे का शइ नापसंदि अचे, अचानक का शइ अची वई आहे ऐं तव्हांजे दिलि में विसविसो पैदा थो थिए, नबी साईं फरमायो हीअ दुआ खुलंदा कयो अल्लाहुम्म याती बिल हसनात इल्ला अंत वला यदफउ सय्यात इल्ला अंत वला हौल वला कुव्वत इल्ला बिक। दुआ जी माना इहा आहे जे अरबी यादि न थींदी त माण्हू सिंधी में पढ़े, हे मुंहिंजा मौला नेकी ॾियण वारो तूं अलाह ई आहे, भलाई तूं अलाह ई ॾींदो आहीं, तोखां सिवा को बि बुराई टारण वारो न आहे, ऐं मुंहिंजा मौला तोखां सिवा को बि ताक़त ऐं कुवत वारो न आहे, तूं ई अलाह मददगार आहे। अल्लाहुम्मा ला याती बिल हसनात इल्ला अंत वला यदफउ सय्यात इल्ला अंत वला हौल वला कुव्वत इल्ला बिक। मुंहिंजा मौला नेकी पहुचाइण वारो तूं आहीं ऐं बुराई खे टाइण वारो तूं आहीं, तोखां वधीक ॿियो को कुवत वारो ताक़त वारो आहे कोन। जेकॾहिं तव्हांखे का शइ नापसंदि अची वई, दिलि में खुटको पैदा थो थिए, इहा दुआ करो, अलाह हुन शइ जी नहुसत टारे छॾींदो, अलाह तव्हांजे लाइ फ़ाइदे जा दरवाज़ा खोले। दोस्तो इन बुरी आदत खां पाण खे बचायो, बदफाली न वठो, सुठी फाल वठण वारा थो। सुठो माण्हू हमेशह सुठाई चाहींदो आहे, जंहिंजे अंदर में चङाई हूंदी आहे न उहो हमेशह चङाई चाहींदो आहे, ऐं बुरनि माण्हू सदाईं बुरो थींदो आहे। जेको माण्हू पाण बुरो आहे, ॿियनि जे लाइ बुरो चवण वारो आहे, बुराई जो नतीजो बुराई निकिरंदी आहे, चङाई जो नतीजो चङाई निकिरंदी आहे। इन करे तव्हां चङा आहियो, असां सभई मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं, तव्हां सभु भला आहियो, भलनि में हमेशह भलाई जी उम्मीद हूंदी आहे। अल्लाह ताला शाह अमन जी तौफ़ीक़ अता फरमाए। Allah